नाज़रीन बडाणी में 3 ॾींहं अॻु कार मथां फायरिंग में ज़ख़्मी थियल ड्राइवर फ़ौत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर यासीन भुट्टो खां। जी यासीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बडाणी मियाणी थाणे जी हद में 3 ॾींहं अॻु शर ऐं डंगर बिरादरी जे पुराणे तकरार तां शर बिरादरी जे हथियार बंदन ॻोठ मेवो भुट्टो लिंक रोड ते शादी जी दावत खां वापसि ईंदड़ कार मथां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि कार सवार 3 माण्हू इक़बाल अहमद छिॼण, हबीबुल्ला टावरी, डॉक्टर अब्दुल गफ़ार डंगर सख़्त ज़ख़्मी थी पिया। जंहिं बाद बख्शापुर जी अस्पताल में बख्शापुर वासी हबीबुल्ला टावरी ज़ख़्मनि जा सूर न सांदे फ़ौत थी वियो। अॼु टैक्सी कार ड्राइवर इक़बाल अहमद छिॼण खे गणती जोगी हालत में रहीमयार ख़ान जी अस्पताल दाख़िल कयो वियो हो। अॼु टैक्सी कार ड्राइवर इक़बाल अहमद छिॼण ज़ख़्मनि जा सूर न सांदे फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त शर ऐं डंगर तकरार में ॿियनि बिरादरी जे मारिजी वियलनि जो अंग वधी बची वियो आहे। टैक्सी कार ड्राइवर नौजवान जो लाश एम्बुलेंस ज़रिए बडाणी आंदो पियो वञे। अहिड़ो इतला मिलण बाद नौजवान जे घर अंदरि कोराम मची वियो आहे। जॾहिं त 3 ॾींहं गुज़रण बावजूद हिन वक़्त ताईं पुलिस केस दाख़िल न करे सघी आहे। जी यासीन, अव्हांजी महिरबानी।